सबबि पाणीअ वटाव थियण लॻो, जंहिं करे शाख खे घारो लॻण जो ख़तरो वधी वियो आहे। सूरतहाल सबबि आबादगार ऐं ॻोठाणा सख़्त परेशानीअ में मुब्तला आहिनि ऐं कंहिं बि इम्कानी नुक़सान खां बचण लाइ फौरी क़दम खणण जो मुतालबो करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ मलदसी शाख समेत इलाइक़े जे केतिरनि ई शाखियुनि में पाणीअ जी सख़्त कोट सबबि वारी उॾामी रही आहे, जंहिं करे न रुॻो ज़री ज़मीनूं मुतासिर थी रहियूं आहिनि, पर पखियुनि ऐं जानवरनि जी तादाद में बि उञ ऐं खुराक जे कोट सबबि घटिताई नज़र अची रही आहे। हारी ऐं ज़मींदार वॾी उमेद सां लखें रुपया ख़र्च करे फसल पोखीनि था, पर पाणीअ जी अणबराबरीअ वारी विरछ सबबि संदन महिनत ख़तरे में पइजी वञे थी। जेकी आबादगार ट्यूबवेलनि ज़रिए पोख कनि था, उहे महांगे डीज़ल जे ख़र्चनि सबबि कर्ज़ खणी पंहिंजे गुज़र सफ़र हलाइण ते मजबूर आहिनि। इलाइक़े जे हारियुनि ज़मींदारनि ऐं बाशऊर शहरियुनि हुकूमत, आबाशी खाते जे अमलदारनि ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खे अपील कई आहे त हथरादू वाराबंदी ख़तमु करे पाणीअ जी विरछ खे बराबरीअ जे बुनियाद ते यकीनी बणायो वञे। चाय मिले तो हो जाए प्यार, चाय तो है दिल का इजहार, आए खिज़ां या हो बाहर